नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान इक़्तिदार खां अॻु अवाम खे बेवकूफ़ बणाइण खां सवाइ कुझु नाहे कयो। इमरान ख़ान 4 सालनि जी कारकर्दगी ते 4 सेकेंड बि नथो ॻाल्हाए सघे। पर ही साज़िश हिकु बहानो आहे। इमरान ख़ान जो मक़सदु कारकर्दगी लिकाइण आहे। सवाबी में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान हाणे ड्रामेबाज़ी ऐं रोइण बंदि करे पंहिंजी कारकर्दगी अवाम जे साम्हूं आणे। इमरान ख़ान खे न नवाज़ शरीफ़ ऐं न ई कंहिं साज़िश इक़्तिदार खां ॿाहिरि फिटो कयो आहे। हुन सां जेको कुझु थियो आहे उहो उन जे करतूतनि जो नतीजो आहे। मरियम नवाज़ जो चवणु हो त इमरान ख़ान पंहिंजी कारकर्दगी खे साज़िश पुठियां लिकाइण जी कोशिश कंदो त पाकिस्तान जो 22 करोड़ अवाम ईअं थियण न ॾींदो। इमरान ख़ान खे इक़्तिदार मां कढणु ज़रूरी हो। जेकॾहिं इमरान ख़ान इक़्तिदार में हुजे हा त पाकिस्तान तबाह थी वञे हा। हुन जो वधीक चवणु हो त अव्हां हमेशह ख़ैबर पख्तूनख्वा जे रियासती मशीनरी सां मुक़ाबिलो कयो आहे। इमरान ख़ान पाकिस्तानी अवाम जूं जानियूं ज़ाया कयूं आहिनि। ईंदड़ चूंडुनि में ख़ैबर पख्तूनख्वा में बि नून लीग जी हुकूमत हूंदी। मरियम नवाज़ ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान मुआशी तौर ते न रुगो ICU पर वेंटिलेटर ते आहे।